وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل أجدوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وإننا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريض أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون إخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات तमाम दुश्मन की हमद सना वाखाने वजाई इबादत बंदगी अकेले अल्लाह तबारक व तआला जी लायक ज़ेबा सदावार आहे जेको अकेलो इन पूरी कायनात जो खालिक है मालिक आहे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ का बाद बेहिसाब अनगिनत लातादाद दुरूद सलाम हुजन हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात मथे जेके अल्लाह तबारक व तआला इन पूरी दुनिया जे हिदायत जे लाइ मोकिलियो। बिरादरान इस्लाम, खुतबे मसनूना मुख्तसर हम्दो सलात खां बाद खुतबे जुमे में चंद ॻाल्हि नमाज जे ताल्लुक़ सां करणी हुई। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाके सुणी करे इन मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बिरादरान इस्लाम, ऐं ही ॻाल्हि तवज्जो सां सुणो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरे कलाम मजीद जे अंदर कितपण छुटकारे जे लाइ कितपण नजात जे लाइ कलमू पढ़ण के काफ़ी नाहे करारे छॾे। अल्लाह तबारक व तआला हीअं नाहे फरमाए त जेको कलमू पढ़े था, जेको नबीअ जी रिसालत के मञे था, वो इंसान जन्नती है, वो इंसान छुटकारो हासिल करण वारा आहिनि, वो इंसान जहन्नम खां बचण वारा आहिनि।
बल्कि जिते पर अल्लाह तबारक व तआला जन्नत में दाखिलो ए जहन्नम खां बचण जो ए नजात छुटकारे जो जिक्र कये उते कलिमो ए रिसालत जे साथ साथ ॿई चीज जो पर इजाफो कये वधारो कये। अल्लाह तबारक व तआला बिन जी मुक़द्दस किताब कुरान करीम में इरशाद फरमाए इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। ऐ इंसानो सुनी लायो, ऐ इंसानो गौर सां ॿुधी लायो तो वो इंसान जे ईमान आंदो उन्हीं जी लाए नजात नाई, उन्हीं जी लाए छुटकारो नाई, बल्कि ईमान जे आणे करे नेकियूं कयूं खासा अमल किया उन्हीं जी लाए नजात आए, उन्हीं जी लाए छुटकारो आए। खासा अमल क्या है तैजी तौज़ीह पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मजीद कुरान करीम में वाज़ेह करे छॾे अक़ामुस सलात व आतुज़ ज़कात। खासा आमाल इहे ई त नमाज़ूं पढ़िया ज़कातूं ॾिनो उहो इंसान ई कलिमे के साथ नबी जी रिसालत के तस्लीम करने के बाद खासा कम यानी नमाज़ूं पढ़ियूं पवंदियूं, ज़कात ॾियणी पवंदी। अल्लाह तबारक व तआला फरमाए लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम। वो इंसान ही जंहिंजो अजर जंहिंजो सवाब उन्हीं जे रब मथे वाजिब आहे। यानी जे कलिमो पढ़ियो, जे नबी जी रिसालत के तस्लीम कयो ऐं जे नमाज़ूं कायम कयूं ऐं जे ज़कात ॾिनी त अल्लाह फरमाए तू उहो इंसान आहीं जंहिंजो अजर जंहिंजो सवाब उन्हीं जे रब मथे वाजिब आहे, ज़रूरी आहे। अॻियां अल्लाह तबारक व तआला उन्हीं जो अजर बयान करे तो वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ही वो इंसान आई जेको क़यामत जी ॾींहुं जेको हशर जे ॾींहुं हशर जे मैदान में न को गमज़दा हूंदा न को जहन्नम खां डिॼंदा। केर इंसान जे ईमान जे साथ अमल साले कया सिर्फ जबान सां इंसान के इकरार मुसलमाने जी बिरादरी में दाखिल करे छड़े तो, लेकिन इंसान जे छुटकारे जे लाए जहन्नम खां बचण जे लाए काफ़ी नहीं। मुसलमान ॿ क़िस्म जा हुए था, हिकिड़ा मुसलमान कानूनी ॿिया मुसलमान हकीकी। कानूनी मुसलमान उनखे चयो वञे तो जे कलिमो पढ़ी लाथो नबीअ जी रिसालत के मञे लाथो अहिड़ो शख्स कानूनी तौर मथे मुसलमाने में शुमार कयो वेंदो, लेकिन ई हकीकी मुसलमान नाई। ई इंसान ही जैके अल्लाह तबारक व तआला मुखातब करे फरमाए कालतिल आराबु आमन्ना कुल लम तुमिनु वलाकिन कूलू अस्लमना। वो इंसान है जेको चएता असी मोमिन बनी वियासूं, यानी जेको कानूनी तौर मथे मुसलमान है जंहिंजो नालो मुसलमान है, जंहिंजो उथियण विहण मुसलमाने भेरो है। ही इंसान चएता त असीं मोमिन बनी वियासूं, असीं जन्नत जा हक़दार आहियूं। ऐं मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े इंसान खे आई चई ॾियो
ताई पिंड के मोमिन न चो बल्कि आई ये चो तासी मुसलमान थी वियासीं। पूरो मतलब आहे कानूनी तौर मते मुसलमान जो हिस्सो बणजी वियासूं लेकिन हकीकी मुसलमान न थियासीं। अचो त पा समझो त हकीकी मुसलमान केर है। इनमें अक्सरियत अहिड़ी हूंदी जेको कानूनी मुसलमान जी आहे। हकीकी मुसलमान थोड़ा हूंदा। ही नौजवान जेको पासामा मौजूद है ही कानूनी मुसलमान है। ये मुसलमान पिंड के हकीकी मुसलमान नथा दे सके। जेको कानूनी मुसलमान है उनके समझणो खपे त हकीकी मुसलमान केड़ा है। हकीकी मुसलमान वो है जे ज़बान सा कलमो पढ़ने के बाद नबी जी रिसालत के मनण के बाद पिंड की जिंदगी में उन्हीं तमाम कमे के कयो जैसे करण जो हुक्म अल्लाह है अल्लाह के रसूल कयो। हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इतने दिलाए चौदह हुआ तो जले को लश्कर मुसलमान जो के बस्ती में के गोठ में दाखिल किए तो रात जो हमलो न करे सुबह जो इंतजार करे। जे करे उन बस्ती में बांग की आवाज अचे तो समझी जाए वो बस्ती मुसलमान जी आहे। बिरादर इस्लाम जेर बांग की आवाज अचे जेर मुअज्जिन सुबह जो पुकारे हय्या अलस्सलाह ऐ इंसानो अचो कामयाबी जी तरफ अचो नमाज जी तरफ हय्या अलस्सलाह अचो नमाज जी तरफ हय्या अलल फलाह अचो कामयाबी जी तरफ। कामयाबी बिछाण में नहीं कामयाबी घर की उठण में नहीं कामयाबी 9 वगे ताईं सुम्हण में नहीं यार पहले जी मर्जी पूरी थी तेरो चिनो इन में कामयाबी नहीं बल्कि मुअज्जिन से दाजो नमाज जी तरफ हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह मुअज्जिन पहली सद करे तो हय्या अलस सलाह अचो नमाज जी तरफ वो मुअज्जिन के तो हय्या अलल फलाह नमाज पढ़ो तो नमाज में कामयाबी आए अचो कामयाबी जी तरफ। ए खुसूसन फजर की अजान में भी लफ्ज़ जो भी अखर जो इजाफो जो वने तो ये बांगे जी सिवा आ समझौता तो बेहतर जो आए निद्र आए भलो जो आए विचार आए लेकिन मुअज्जिन लाउस जी जरिए पाके पुकारे तो पाके चाहे तो अस्सलातु खैरुम मिनन नौम एकड़े फेरा सद न तो करे बो फेरा सद करे तो पाके चाहे तो अस्सलात यानी नमाज खैरुम मिनन नौम खैर आए बदी आए बेहतर आए मिनन नौम निंद्र का। लेकिन इन्हीं अखरे मते खुसूसन नौजवान जो को रात जो जागेता उठी अखर सोन की न होनो रमजान में सो होनो रमजान के अलावा सोई की न होनो एड़ा कई नौजवान होगा जे नमाज पढ़ तो नवी गाल आए बल्कि 11 महीना अखर की न सो होनो अस्सलातु खैरुम मिनन नौम सो की न होनो जो को मुअज्जिन पुकारे तो कि बांगे जा अखर नाई जेके मामूली समझो बांगो न जा अखर नाई बल्कि ये अल्लाह तबारक व तआला जा अखर है। अल्लाह तबारक व तआला ई मुअज्जिन के जे तो ताए मुअज्जिन ही अखर चो
इंसान की कामयाबी की तरफ सॾकर इंसान खे चओ त निंद्र खां नमाज़ बहितर आहे। निंद्र बहितर न आहे, निंद्र पोइ थी सघे थी लेकिन नमाज़ पोइ नथी पढ़जे। यादि रखो त जेको शख़्स मुसलमान पिंड खे चए थो नमाज़ अदा नथो करे, अहिड़े इंसान जो हक़ीक़ी इस्लाम सां कीअं तालुक़ आहे? अहिड़ो इंसान जन्नत में वञण त नई ॻाल्हि आहे, जन्नत जी ख़ुशबू बल्कि न सूंघे सघंदो। एतिरे जे लाइ पूरे क़ुरान पाक में किथे पण इहा ॻाल्हि बयान न कई हुई त सिर्फ़ ईमान इंसान जी नजात जे लाइ, इंसान जी छुटकारे जे लाइ काफ़ी आहे, बल्कि इन जे ख़िलाफ़ क़ुरान मजीद में रब्बुल इज़्ज़त जे त जॾहिं जहन्नमी जहन्नम में फिराया वेंदा तेरा इंसान पुछंदा, जेको जन्नती हूंदा उहो पुछंदा मा सलककुम फी सक़र, ऐं जहन्नम में पूरे जे लाइ विया, आखिर किन चीज़ जहन्नम में दाख़िल करे छॾे? ज़रा पंहिंजे सीने मथे हथ रखी करे हिन आयत जो तर्जुमो सुनो। रब जे जहन्नमी चवंदा, अल्लाह उन जे अल्फाज़ खे जेको बयान कंदा, जेको जवाब ॾींदा, क़ुरान मजीद में नोट करे छॾे, क़ुरान मजीद में लिखी छॾे। जो पुछियो वेंदो मा सलककुम फी सक़र, ऐं जहन्नम में कुल जे लाइ हलिया विया, तर इहे कीअं चवंदा त असीं कलमो कीअं पढ़ंदा हुआसीं, असीं नबी जी रिसालत खे कीअं मञींदा हुआसीं, बल्कि चवंदा लम नकुन मिनल मुसद्दीक़, असीं जहन्नम में एतिरे जे लाइ हलिया वियासीं, असीं दोज़ख में एतिरे जे लाइ दाख़िल थिया वियासीं त असीं नमाज़ कीअं पढ़ंदा हुआसीं। एतिरे जे लाइ नमाज़ असांजे न पढ़ण जी वजह सां अल्लाह असांखे दोज़ख में दाख़िल करे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान वाले जी तशरीह की बैनल अब्दि व बैनल कुफ्र अस्सलात, ईमान ऐं कुफ्र जे विच में मिना वॾी जेको अलामत है, मिना वॾी जेको निशानी है नमाज़ है। मुसलमान होए तो ईमान वारो होए तो नमाज पढ़े तो, ऐं जेको ईमान वारो नथो होए उहो नमाज नथो पढ़े। जेको काफ़िर मुसलमान जे विच में वॾी इलावत आहे, वॾी निशानी आहे, उहो नमाज आहे। ॿी को निशानी न आहे त इन निशानी जी वजह सां ही ईमान वारो थिए ही काफ़िर थिए, बल्कि जेकॾहिं नमाज पढ़े थो त उहो ईमान वारो आहे, जेकॾहिं नमाज नथो पढ़े त उहो काफ़िर आहे। बंदो नमाज पढ़ंदो रहे तो तो मुसलमान आहे। इन खां पर वादे अल्फाज में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द गफर, जे जानी मानी नमाज छॾाई, जे जानी मानी हिकिड़ी नमाज छॾाई त उहो इस्लाम मां निकिरी वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी नमाज जे बारे में चयो, जे जानी मानी हिकिड़ी नमाज छॾाई उहो इस्लाम मां निकिरी वियो। त पाण केतिरियूं नमाज़ूं छॾे वियो? पा जिंदगी में मां सोचियो तो पा हिकिड़ी नमाज न बल्कि पा रमज़ान खत्म थिए त अहिड़ो लॻे त हाँ पंहिंजी नमाज खां छुटी आहे, हाँ पंहिंजी नमाज खां रजा आहे, त पा केतिरियूं नमाज़ूं छॾी वई? पा सोचियो, पा गौर ऐं फिक्र कयो ऐं इन हदीस खे साम्हूं रखो त जे जानी मानी हिकिड़ी नमाज छॾाई त उहो कुफ्र में दाख़िल थी वियो, उहो इस्लाम मां निकिरी वियो। इंसान जो समझे था त ईमान आणे आयासीं, कलमो पढ़ी पियो, हाँ नमाज रोज़े जी कोन ज़रूरत आहे। ला इलाहा इल्लल्लाह जी माना ये जाए त असीं नमाज ऐं रोज़े जा पाबंद रहंदासीं, असीं नमाज ऐं रोज़ो हमेशा कायम कंदासीं। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मुझे जी चाहे तो इशा जी जमात जे लाइ बे कंहिंखे आऊं पंहिंजे जी जॻह मथे उभो कया ऐं खुद मदीने जी गली में चक्कर लगाया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मूं इरादो कयो, मूं सोचियो ताऊं बे कंहिंखे चा त तूं नमाज़ पढ़ाए या आऊं इन मदीने जी गलीअ में
में चक्कर लगाया मदीने की गली में आया तो को पर शख्स मस्जिद में ना आयो उनके घर के उन समेत आग लगाए छड़िया टांडो लगाए छड़िया पूरे दिन आए तो उस घर मुसलमानों जो घर ना बिरादर इस्लाम इन हदीस के सामने रखी करे पास सोचूं तो पांचो घर मुसलमानों जो घर आए या नहीं पांचो मस्जिद वेरान पांचो मस्जिद खाली पांजा घर आबाद कितरो खतरनाक पंगाल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो उनके उनके दारे के मेरे के टांगो दी छड़िया इरादो कयो तो वो मुसलमान जो घर ना जो नमाज पढ़नो तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसानो याद रखो कयामत जी अल्लाह की बारगाह में मेरा पहले सवाल जो थींदो वो नमाज के बारे में थींदो नमाज पढ़ो रो या ना जे करे के शख्स नमाज ना पढ़ी तो उन्हें नहीं मेरे दे रब के क्यों जवाब दी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नमाज तो अहम फरीज़ो है जे करे तो उभी करे नमाज न तो पढ़ी सके तो वही करे पढ़े जे करे कोई शख्स वही करे न तो पढ़ी सके तो लेती करे नमाज पढ़े जे करे कोई शख्स लेती करे नमाज न तो पढ़ी सके तो इशारे से नमाज पढ़े नमाज के पर हालत में माफ नहीं पा जवान पा तंदुरुस्त पा पेज दी नमाज के बाजारी में मिला चाहिए पा पेज दी नमाज के पेज दे घर में मिला चाहिए पा पेज दी नमाज के रोड़े मथे मिल कर मिला चाहिए तो बाजी ला नमाज की माफ थी चाहिए आओ कुरान की तरफ नमाज जंग की हालत में नमाज वेल की हालत में पर माफ नहीं गोलियां हली रही हो तलवार चली रही हो तीर की वर्षा थी रही है मीन वसी रही है ऐसा तुम तफरीहम फअकमत लहु सलात ऐ मुजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई मौजूद है तलवार हली रही हुई ऐसी हालत में नमाज माफ नहीं उठियो बाशवात नमाज अदा करो ऐ अल्लाह दुश्मन सामा मौजूद खतरे की हालत गोलियां हली रही हुई सामने काफिर की फौज मुकाबले दिलाए उभी आए ये अर्दी फौज अल्लाह की बारगाह में उभी थी मिले ये अर्दी फौज नमाज में उभी थी मिले अर्दी फौज काफिर से मुकाबला करने में लगी हुई लेकिन नमाज माफ नहीं बिरादर इस्लाम जंग की हालत में जो कोई इस्लाम जी लाए मुसलमान विड़िया उन हालत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म दिनो वनो तो नमाज कायम कयो अर्दी फौज काफिर से है अर्दी फौज नमाज पढ़े जेर वो नमाज पढ़ी लाइए तेरा वो बाती मिले काफिर सामा ए जो को नमाज दे दी रही थी आए जो को बाकी वो नमाज पढ़ी लाइए अल्लाह तबारक व तआला फरमाए फवैलुल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अरे नमाज़ की लाए जहन्नम जो को सुस्ती की मार करे पड़ी लाती करे न पड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की फरमान के मुताबिक घर वाले की नमाज पढ़ाना खावे जी घर वाले की जिम्मेदारी है ए बेशक में जी इंतजाम है आज के जमाने में और तू मर्दे की नमाज पढ़ाई और तू पंज वक्त नमाजी ए खाविन बदबख्त जे करे नसीब जुमो पढ़ना है बड़ी बहादुरी के जुमे जी दी अची बियो ए एड़ा पर बद नसीब मौजूद है जेके जुमे जी दी पर नमाज पढ़ने की तौफीक मिलती थी सिर्फ ईद की नींद है इंसानो हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बात के सुनो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया घर वाले की नमाज पढ़ खाविद की जिम्मेदारी खाविद की जवाबदारी ए नाबालिग पुत्र के नमाज पढ़ पे की जिम्मेदारी कयामत दी दी एड़ा शोहरा एड़ा पे मुजरिम की सफे में उठाया वेंदा जो को खुद तो नमाज पढ़े था लेकिन घर वाले की नमाज पढ़ जो सुन्नत है सोचियो तो जैसे घर वाला नमाज न पढ़े वो मुजरिम की सफे में उठेगा तो जो को खुद नमाज न तो पढ़े वो मोमिन की सफे में कयामत जिसकी की उसे दो अल्लाह तबारक व तआला उनके मोमिन की सफे में क्यों उठाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जैसे इंसान के अमल जो मदद नहीं जो अल्लाह जो नबी जन्नत में खड़ी हुई इनकी जन्नत में खड़ी हुई मलाइके के हुक्म नहीं दो फरिश्ते के हुक्म नहीं
त इन जा आमाल जेको भारी वज़नी जंहिं इंसान जन्नत में वञणु लॻंदो औरत रोंदी चीखूं कंदी अचींदी ऐं अल्लाह इन नमाज़ी खे ज़रा रोकियो। अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां उन हाजी साहब के उन नमाज़ खे रोकियो वेंदो। औरत चवंदी त अल्लाह ही बदबख्त मुंहिंजो घर वारो हो, शोहर हो, जेको बिन नमाज़ पढ़ंदो हो, हंडीअ में मीठो वधारो थी पवंदो हो त मूं मथे लठ खणी लाहींदो हो, खाधे पकाइण में मोड़ो थी वेंदो हो, देर थी वेंदी हुई त घर खे आसमान मथे खणी करे वेंदो हो। ऐं अल्लाह हिन मूंखे कॾहिं नमाज़ जो हुकुम न ॾिने, कॾहिं मूंखे नमाज़ जे बारे में न चए। ऐं अल्लाह आऊं जन्नत में वञा पई, ई मूंखे छॾे करे जन्नत में कोन गिराए वञे पियो। जे कॾहिं हिन चाहे त कॾहिं पण मूं नमाज़ न छॾाई, कॾहिं पण आऊं नमाज़ जी तारीफ़ न थियां। अल्लाह तबारक व तआला मलाइके खे हुकुम ॾींदो त हिन बदबख्त खे जहन्नम में दाख़िल कयो, हिनखे जहन्नम में विझो। कुरैशी लाए त खुद नमाज पढ़ंदो हो, लेकिन पंहिंजी औरत के घर वारे के नमाज में हुकुम न कंदो हो। अहिड़ी तरह हिकिड़ो ॿियो शख़्स जंहिंजे अमल जो वज़न भारी हूंदो, नेक अमल वधारे हूंदा, अल्लाह हुकुम ॾींदो त हिनखे जन्नत में खणी वेंदो। हिकिड़ी धीअ अची चवंदी अल्लाह ही मुंहिंजो पीउ हो, हिन मुंहिंजी लाइ दुनिया में तरह तरह जा बंदोबस्त कए हुए। ऐं अल्लाह ही मुंहिंजो पीउ हो जेको पिण मस्जिद में वञी करे नमाज़ पढ़ंदो हो। ऐं अल्लाह हिन मूंखे कॾहिं नमाज़ जो हुकुम न ॾिने, कॾहिं पण मूंखे नमाज़ जे बारे में न चए। अहिड़ी तरह ॿियो शख़्स हूंदो जेको जन्नत में वञी वियो हूंदो, नंढी भेण थींदी चवंदी अल्लाह ही मुंहिंजो भाउ हो, हिन मूंखे नमाज़ जे बारे में कॾहिं न चई। ऐं चौथो शख़्स विधी रहियो हूंदो, तेरहं मां थींदी चवंदी अल्लाह ही मुंहिंजो जवान पुटु हो, हिन मूंखे कॾहिं पण दीन जो दर्स न ॾिने, कॾहिं पण मूंखे दीन जी ॻाल्हि न सुणाए, कॾहिं पण मूंखे नमाज़ जो हुकुम न ॾिने। ऐं अल्लाह ही मूंखे छॾे करे जन्नत में दाख़िल थी वियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त हिन बदबख्त खे जहन्नम में दाख़िल कयो। ऐं इंसान सोचियो जॾहिं हिकिड़ो नमाज़ी इंसान पंहिंजे रिश्तेदार जी वजह सां जहन्नम में दाख़िल थी सघे थो, जहन्नम में अल्लाह उनखे दाख़िल कंदो, त जेको पिण बेनमाज़ी आहे उहो जन्नत में कीअं दाख़िल थींदी? कॾहिं सोचियो, कॾहिं गौर कयो? सारी बीमारी जो सबब कहिड़ो आहे? सारी बीमारी जो सबब ही दुनिया आहे। सारी बीमारी जी सबब ही दुनिया जूं रंगीनियूं आहिनि जेको चंद ॾींहं जूं आहिनि, चंद ॾींहं जे बाद ख़तम थियण वारियूं। बिरादरान इस्लाम ही मस्जिद में लखे रुपयनि जा ख़र्चा पंहिंजे लाइ थी रहिया आहिनि। पंहिंजी मस्जिद में जेको जमात अची थी हिन जे लाइ हिकिड़ी बनाइणियूं काफ़ी आहिनि, लेकिन ॾोढो न्याणियूं कुरी जे लाइ बनाई वञे थियूं। अल्लाह जी घर खे आबाद कयूं, अल्लाह जा घर ही जेको वीरान आहिनि, जेको पाखे पुकारे रहिया आहिनि। ऐं नौजवान कंहिंखे पाछो नमाज़ पढ़ण अच त तरह तरह जा बहाना कई था। नौजवान चए था त मुंहिंजा कपिड़ा पली गई, बेनमाज़ी त पलीत हूंदो आहे, पाण हमेशा सम्झियो आहे, लेकिन ही पंहिंजे ज़बान जे ज़रिए ऐलान करे रहियो आहे त मुंहिंजा कपिड़ा न पली गई। इन मां साफ़ ज़ाहिर थियो त बेनमाज़ी जेको आहे पली जूतो आहे। अहिड़ी तरह 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 जा बहाना कंदा आहियूं, क्योंकि दुनिया में त बहाना हली वेंदा, लेकिन उन क़यामत जी बि बहाना कीअं हलंदा? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान कब्र मां उथियारियो वेंदो त न को जिस्म ते कपिड़ो हूंदो, न को गले में जोड़ हूंदो, कीअं बल्कि न हूंदी, न को उनजो ख़तनो थियल हूंदो, बल्कि जहिड़ी तरह मां जे पेट मां पैदा थियो आहे अहिड़ी तरह कब्र में इंसान उथियारियो वेंदो। तेरा अल्लाह खे गुरु बानो ॾींदो, तेरा कपिड़ा त हूंदा की न, तेरा अल्लाह खे गुरु चवंदो त मुंहिंजा कपिड़ा हली ॾे। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जहिड़ा क़यामत जे ॾींहुं सजदे जे लाइ हुकुम कंदो, जेको दुनिया में सजदा कीन कयो हूंदे, जेको दुनिया में नमाज़ कीन पढ़ियो हूंदो,
वो सजदो की न करे सघो। अल्लाह जो हुक्म आहे के मौजूद जो हुक्म नाही, के मुअज्जिन जो हुक्म नाही, अल्लाह जो हुक्म आहे सजदो करणो आहे। लेकिन सजदो करे त कीअं करे? अल्लाह उनजे पुठे के पाठी रंग करे छॾे, यानी पुठा वरंदा की न पाटीअ जहिड़ा पुठा थी वेंदा त हू सजदो करे त सजदो करे कीअं सघे? वो इंसान क़यामत जी जेको बेनमाज़ हूंदा वो ज़िल्लत जे साथ पिया हूंदा। अहिड़े तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए वमन आरद अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा। जे मुंहिंजे ज़िक्र खां नमाज़ खां मुंहुं मोड़ियो, यानी जेको नमाज़ न पढ़ियो, नमाज़ खां भॻियो, नमाज़ खां दूर रहियो, वमन आरद अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा। त आऊं उनजी दुनिया जी ज़िंदगी तंग करे छॾींदुमि। दुनिया में गमे एतिरो धंधो करे, दुनिया में गमे एतिरी आवक उनजी अचे, लेकिन उनजो ख़र्चो कीअं पूरो थिए? उन मथे बीमारी मथे बीमारियूं आणींदो, उन मथे दुख मथे दुख आणींदो, यानी आऊं उनजी दुनिया जी ज़िंदगी पहिरें नंबर मथे तंग करे छॾींदो। ऐं आख़िरत में जहिड़ा आऊं उथियारींदो तहिड़ा वो अखी वारो कीअं हूंदो, बल्कि आऊं उनखे अंधो करे उथियारींदो। तहिड़ो मुंहिंजो अल्लाह मूंखे तो अंधो करे जे लाइ थोरे उथियारे। और दुनिया में हर चीज़ ॾिसंदो हो, दुनिया